एक रमज़ान महीने जो आशिक़ हुयो जंहिंजो नालो मोहम्मद हुयो। उहो सॼो साल निमाज़ न पढ़ंदो। जॾहिं रमज़ान शरीफ़ जो मुतबरक महीनो ईंदो हुयो त उहो पाक साफ़ कपिड़ा पाईंदो हो ऐं 5 ई वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ंदो ऐं गुज़िरियल साल जूं क़ज़ा निमाज़ूं बि पढ़ंदो हुयो। माण्हुनि उन खां पुछो, तूं ईअं छो करे रहियो आहीं? उन जवाबु ॾिनो त महीनो रहमत बरकत ऐं तौबह व मग़फ़िरत जो आहे। शायदि अल्लाह ताला मूंखे मुंहिंजे इन अमल जे सबबु बख़्शे छॾियो। जॾहिं उन जो इंतकाल थी वियो त कंहिं उनखे ख्वाब में ॾिठो त पुछो, मा फ़अल अल्लाहु बिक, यानी अल्लाह ताला तोसां कहिड़ो मामिलो कयो? उन जवाबु ॾिनो, मुंहिंजी अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे रमज़ान शरीफ़ जे ताज़ीम ऐं तौक़ीर करण सबबु बख़्शे छॾियो। ॾिठो, अल्लाह ताला रमज़ान महीने जे क़दरदान ते केतिरे क़दर महिरबान आहे जो साल जा बाक़ी महीना छॾे सिर्फ़ु रमज़ान जे महीने में इबादत करण वारे जी मग़फ़िरत फ़रमाए छॾी। हिन ॻाल्हि मां ईअं कोई न सम्झे त हाणे माज़अल्लाह सॼो साल निमाज़ुनि खां मोकल मिली वई। न, सिर्फ़ु रमज़ान मुबारक में रोज़ा ऐं निमाज़ूं कंदा रहंदासीं, ईअं न, बिल्कुलु न। ऐं जन्नत में हलिया वेंदासीं, न, बिल्कुलु न। दरअसल ही सभु कुझु अल्लाह ताला जी मशीयत ते आहे। उहो बेनियाज़ आहे, कंहिंखे चाहे त बेज़ाहिर कंहिं नंढे नेक अमल ते बख़्शे छॾे ऐं जेकॾहिं कंहिंखे चाहे त वॾी नेकिन जे बावजूदु हिकु नंढे गुनाह ते पकड़ करे। असांजो त अर्ज़ु इहो ई आहे, तूं बेहिसाब बख़्श के हैं बेशुमार जुर्म, देता हूँ वास्ता तुझे शाह हिजाज़ का। काई नेकी छॾणु न घुरिजे। न ॼाणी वाणी अल्लाह अज़्ज़ व जल खे कहिड़ी नेकी पसंदि अची वञे ऐं कोई नंढे खां नंढो गुनाह बि न करणु घुरिजे जो न ॼाणे अल्लाह ताला नाराज़ थी वञे ऐं उन जो दर्दनाक अज़ाब अची घेरो करे। सो हर क़िस्म जी नेकी जी कोशिशि कयो ऐं गुनाहनि खां बचण जी कोशिशि कयो।